जंहिंजो ज़िक्र हिते आहे हिते हिन फोटो ॾिनल आहे हिन में चयो वियो आहे त हीउ 3000 साल पुराणो आहे ऐं हिते हुन जी तस्वीर ॾिनल आहे हिन जी छातियूं जेके आहिनि औरतुनि वारी ॾेखारियल आहिनि यानी ही ॿिटी जिन्स वारो देवता आहे जंहिंखे बकरी जहिड़ा 2 सिंग आहिनि हितां ख़बर कान थी पए किताब मां त एन मोरा इहो किताब कॾहिं लिखियो हो। अफ़सोस जो ही आर्यन जो उहो ख़ुदा आहे जंहिंखे ओदनाम ऐं अतीक में ख़ालिस क्रिएटर सॾियो वियो आहे जॾहिं त ओदनाम ऐं जदीद इंजील में हुनखे पीउ ख़ुदा फादर गॉड जो नालो ॾिनो वियो। बाफोमेट जी हिन मूर्ति खे ओदनाम ऐं अतीक में शामिल करण जो फ़ैसिलो छो कयो वियो जेको शैतान जी शिकिल में हो। हक़ीक़त में ही लामज़हब फ़िरक़े जो सिंगनि वारो देवता ऐं आर्यन जो दिक्ष देवता आहे। हाणे हिते ज़िक्र थियल आहे लामज़हब जो मतिलबु इहो आहे त मुनज़िब मज़हबनि मां कंहिंखे बि न मञींदो हुजे उनखे हिते लामज़हब सॾियो वियो आहे। हज़रत मूसा लाइ बि चयो वेंदो आहे त खेसि सिंग हुआ जेके टाप जी अलामत हुआ। ॿुधा अलाए ॾिस या वरी कोका वठी आहे 10-12 रुपया केरु सिंध जा 3 मज़हबनि जी मां रसी पब्लिकेशन वारो अरे थोड़ी देर चुप कर सर थोड़ी इच्छे में तो मोटी अची पहुंचाए माना अहिड़े नमूने ठाहे ॾियां जो मज़बूत हुजे। हा अच्छा हिन किताब जी ख़ूबी इहा आहे त एन मोरा दुनिया जे समूरनि मज़हबनि खे सिंध मां निकितल करार ॾिनो आहे त उहे समूरा सिंध जे क़दीम मज़हबनि मां निकिता आहिनि यानी ईसाई हुजनि मुस्लमान हुजनि या यहूदी हुजनि उहे समूरा मज़हब जेके आहिनि उहे सिंध मां निकिता आहिनि माना सिंध धरती मज़हबनि जी मां